बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ालूनी नंबर 1 जे तरफ़ां सर हेडमास्टर इमाम बख्शुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे माइक्रोस्कोप यानी खुर्दबीनी। असां पहिरें क्लासनि में पढ़ी आया आहियूं त का बि अहिड़ी शइ जेका इंसानी अख सां नज़र न अचे उनखे असां हिकिड़ी शइ सां ॾिसंदा आहियूं, हिकिड़े औज़ार सां, हिकिड़ी मशीन सां ॾिसंदा आहियूं, जंहिंखे असां खुर्दबीनी चवंदा आहियूं। प्यारा ॿारो, अॼु असां खुर्दबीनी जे बारे में पढ़ंदासीं। खुर्दबीनी छा आहे? चए थो अहिड़ो औज़ार या मशीन जेको शयुनि खे, अहिड़ो औज़ार या मशीन जेको शयुनि खे वॾो करे ॾेखारे, जेको शयुनि खे वॾो करे ॾेखारे, तंहिंखे छा चइबो आहे? खुर्दबीनी चइबो आहे। हाणे शयूं कहिड़े क़िस्म जूं? असांखे चए थो उन्हनि में शयूं जेके आहिनि जीव घरड़ा बि थी सघनि था ऐं उन जा अंदरूनी हिसा बि थी सघनि था। नंढड़ा जानदार जीअं वायरस, बैक्टीरिया, अलजी, फंजी, इहे बि थी सघनि था। इन्हनि सभिनी खे ॾिसण जे लाइ असां हिकु मशीन या अहिड़ो औज़ार इस्तेमालु कंदासीं जंहिंखे छा चवंदासीं? खुर्दबीनी। प्यारा ॿारो, खुर्दबीनी असां खणी आया आहियूं ऐं खुर्दबीनी जा कुझु हिसा बि असां छा कंदासीं? पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं खुर्दबीनी जा हिसा आहिनि। सभ खां पहिरियों जेको खुर्दबीनी जो हिसो आहे उहो आहे ॾिसण वारो हिसो। कहिड़ो हिसो? ॾिसण वारो हिसो। इन ॾिसण वारे हिसे खे असीं चवंदा आहियूं आई पीस। छा चवंदा आहियूं? आई पीस। हाणे आई पीस छा आहे? हिन हिसे मां हिकु लेंस रखियलु हूंदो आहे। हिन में ॾिसण वारी शइ जो वॾो अक्स नज़र ईंदो आहे। प्यारा ॿारो, अॼु असां खुर्दबीनी खणी आया आहियूं। हिन में सभ खां पहिरियों जेको आहे ॾिसण वारो हिसो आहे, जंहिंखे असीं छा चवंदासीं? हिन में हिसे में हिकु लेंस रखियलु हूंदो आहे। हिन हिसे जे अंदरि हिन खे छा चइबो आहे? ॾिसण वारो हिसो चइबो आहे। हिन खे छा चइबो आहे? ॾिसण वारो हिसो चइबो आहे। हिन में हिकु लेंस रखियलु हूंदो आहे। हिन में छा रखियलु हूंदो आहे? हिकु लेंस रखियलु हूंदो आहे। हिन में हिकु लेंस रखियलु हूंदो आहे। हिन में ॾिसण वारी शइ जो वॾो अक्स नज़र ईंदो आहे। यानी जेका शइ हिते हूंदी ॾिसण जे लाइ, जेका शइ हिते हूंदी ॾिसण जे लाइ, उन में इनखे वॾो अक्स करे ॾेखारींदो आहे। उन हिसे खे छा चइबो आहे? ॾिसण वारो हिसो। ॾिसण वारो हिसो, जंहिंखे असीं छा चवंदासीं? आई पीस चवंदा आहियूं। असां वटि ॿिए नंबर ते आहे मुख्य ट्यूब। ॿी नंबर ते कहिड़ी आहे? मुख्य ट्यूब। चए थो ट्यूब जेका ॾिसण वारे हिसे खां ऑब्जेक्टिव लेंस ताईं डिघी हूंदी आहे, इनखे छा चइबो आहे? मुख्य ट्यूब। इनखे छा चइबो आहे? मुख्य ट्यूब। हाणे चए थो ॾिसण वारो हिसो सिर्फ़ु हे मथियों हिसो आहे। हीअ जेका ॿियो हिसो आहे, इनखे असीं छा चवंदासीं? ट्यूब चवंदा आहियूं। ॿियो छा चवंदा आहियूं? ट्यूब चवंदा आहियूं। ट्यूब हिकु ॾिसण वारे हिसे खां ऑब्जेक्टिव लेंस ताईं, हीअ जेके आहिनि ऑब्जेक्टिव लेंस आहिनि, हीअ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑब्जेक्टिव लेंस आहिनि। हिन ऑब्जेक्टिव लेंस खां हिन हिसे ताईं ॾिसण जे लाइ जेको अंदरियों हिसो हूंदो, इनखे छा चवंदासीं? मुख्य ट्यूब। छा चवंदासीं? मुख्य ट्यूब। यानी उहो हितां खां शुरू थींदी यको एस ताईं, इनखे छा चवंदासीं? मुख्य ट्यूब। प्यारा ॿारो, हाणे असां टियों पढ़ंदासीं, जंहिंखे असीं चवंदासीं नोज़ पीस। नोज़ पीस छा आहे? ही गोल फिरंदड़ प्लेट आहे। ही गोल फिरंदड़ प्लेट आहे ऐं हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा लेंस रखियलु हूंदा आहिनि, जंहिंजी ताक़त कंहिं शइ खे 4 दफ़ा वधीक करणु या 100 दफ़ा वधीक करे ॾेखारणु हूंदी आहे। प्यारा ॿारो, नोज़ पीस छा आहे? प्यारा ॿारो, हीउ जेको फिरंदड़ आहे हिसो, हीउ जेको फिरंदड़ हिसो आहे, इनखे छा चवंदासीं? नोज़ पीस चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? नोज़ पीस चवंदा आहियूं। हाणे चए थो इन नोज़ पीस जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लेंस रखियलु हूंदा आहिनि। हीअ ॾिसो नंढा लेंस, वॾा लेंस, उनखां वॾा लेंस, उनखां वॾा लेंस, इहे सभु रखियलु हूंदा आहिनि। इन्हनि जी जेका ताक़त आहे उहा कंहिं बि शइ खे 4 खां 100 गुना वधीक करे ॾेखारण जी हूंदी आहे। इहे जेके नोज़ पीस आहे, असल में हिकु गोल फिरंदड़ प्लेट आहे। छा आहे? हीअ नोज़ पीस हिकु गोल फिरंदड़ प्लेट आहे। इन जे अंदरि लेंस रखियलु हूंदा आहिनि। इनखे असीं छा चवंदासीं? नोज़ पीस। छा चवंदासीं पुट? नोज़ पीस। हाणे ॿिए नंबर ते खुर्दबीनी जी बांह। ॿिए नंबर ते छा आहे? चौथे नंबर ते आहे खुर्दबीनी जी बांह। हीअ खुर्दबीनी जे मथे हिसे खां हेठे हिसे सां ॻंढे थी। यानी हीअ खुर्दबीनी खे छा करे थी? मथे हिसे खां, यानी हिन हिसे खे हेठे हिसे सां ॻंढे थी। हीअ जेको हिसो आहे, इन जे अंदरि मौजूदु जेके आहिनि, मथे नंबर ते छा आहे? असां वटि ॾिसण वारो हिसो आहे। ॿिए नंबर ते छा आहे? नोज़ पीस आहे। टे नंबर ते छा आहे? स्टेज आहे ऐं हेठियों हिसो। यानी हीअ जेको हिसो आहे, इनखे असीं छा चवंदासीं? खुर्दबीनी जी बांह। हिन हिसे खे असां चवंदासीं खुर्दबीनी जी बांह। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां वटि आहिनि मुशाहिदे वारा लेंस। हाणे मुशाहिदे वारा लेंस छा आहिनि? प्यारा ॿारो, मुशाहिदे वारा लेंस ऑब्जेक्टिव लेंस चइबा आहिनि। इन्हनि खे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं ऑब्जेक्टिव लेंसिस।
ही मुशाहिदे हेठि आयल जिस्म खे रोशनी हासिल करे उनजो वॾो अक्स ठाहे अख वारे लेंस ॾांहुं मोकिलीनि था। चए थो प्यारा ॿारो, हीअ जेका गोल फिरंदड़ प्लेट आहे इन जे अंदरि ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लेंस आहिनि। इहे हितां खां रोशनी हासिल करे अख वारे हिसे ॾांहुं छा करे वेंदा आहिनि, खणी वेंदा आहिनि। मानी हितां खां रोशनी उहो हिते जेकॾहिं का शइ पयल हूंदी ही लेंस उनखे हासिल करे केॾांहुं खणी वेंदा आहिनि, अख वारे हिसे ॾांहुं। त इनखे असीं छा चवंदासीं, हिन सभिनी खे असीं चवंदासीं मुशाहिदे वारा लेंस। कहिड़ा लेंस, मुशाहिदे वारा लेंस। उनखां बाद प्यारा ॿारो असां वटि आहिनि स्टेज। ही स्लाइड खे रखण जे कमु अचे थो। प्यारा ॿारो ही छा आहे, ही हिकु क़िस्म जी स्टेज आहे। ही क़िस्म जी छा आहे, स्टेज आहे। हिन जे मथां का स्लाइड रखण जे कमु अचे थो। ही सॼो हिसो जेको आहे हिन खे छा चवंदासीं, स्टेज चवंदासीं। ही कंहिं बि स्लाइड खे रखण जे कमु अचे थो। उनखां बाद में असां वटि आहे स्टेज क्लिपूं। ही स्लाइड खे क़ाबू करे झले बीहनि थियूं। ही स्लाइड खे क़ाबू करे झले बीहनि थियूं। प्यारा ॿारो ही स्टेज आहे। स्टेज सां गॾु ही हिसो जेको आहे तव्हांखे नज़र अचे थो, ही स्टेज क्लिपूं आहिनि। इन जे मथां असां शीशे जी हिकिड़ी नंढड़ी प्लेट रखंदा आहियूं जंहिंखे स्लाइड चवंदा आहियूं। स्लाइड जे मथां का बि शइ रखंदा आहियूं, जीअं कंहिं रत जो सैंपल असां उन में ॾिसंदा आहियूं त उन में मलेरिया आहे या न आहे, माइक्रोस्कोप जे वसीले उनखे असां हिन स्टेज ते रखी करे क़ाबू करे झले बीहण जे लाइ ही छा इस्तेमालु कंदा आहियूं, ही जेके गोल फिरनि थियूं इन्हनि खे छा, ही जेके फिरनि थियूं अॻिते पोइते थियनि थियूं इन्हनि खे चवंदासीं स्टेज क्लिप्स। स्टेज क्लिप्स कंहिं बि स्लाइड खे रखण ऐं मज़बूती सां झलण जे कमु अचनि थियूं। यानी हिते का बि स्लाइड जेका हुजे उहा किरे न, उहा अॻिते पोइते न थिए, उनखे असां छा कंदासीं, रखण जे कमु ईंदासीं। प्यारा ॿारो उनखां बाद खुर्दबीनी जा ॿिया बि हिसा आहिनि, असां उहे हाणे अॻिते पढ़ंदासीं। प्यारा ॿारो असां पहिरियां स्टेज क्लिप्स ताईं खुर्दबीनी जे हिसनि खे पढ़ी आया आहियूं। हाणे असां अॻिते पढ़ंदासीं एडजस्टमेंट वारा नंढा या वॾा गोला, जंहिंखे असीं चवंदासीं नाब। नाब हिकु क़िस्म जा गोल ईअं बटण हूंदा आहिनि जंहिंखे फिराइण सां का बि शइ हेठि मथे या अॻिते पोइते मूव थींदी आहे। हाणे चए थो खुर्दबीनी जे अंदरि एडजस्टमेंट वारा नंढा या वॾा गोला उन्हनि जो छा कमु आहे। चए थो ऑब्जेक्टिव लेंस खे वधीक फोकस करण लाइ, कंहिं बि ऑब्जेक्टिव लेंस खे वधीक फोकस करण लाइ ही स्टेज खे ऑब्जेक्टिव लेंस जे क़रीब आणींदा आहिनि। यानी हिन खे तव्हां घुमाइण सां स्टेज ऐं ऑब्जेक्टिव लेंस छा हूंदो, हिक ॿिए जे क़रीब ईंदा, त जीअं वधीक या घटि रोशनी स्लाइड जे मथां पए ऐं असां वधीक फोकस करे सघूं। चए थो ऑब्जेक्टिव लेंस जेकॾहिं चङी तरह फोकस नथो करे सघे त ऑब्जेक्टिव लेंस खे तव्हां या त हेठि कयो या स्टेज खे मथे कयो। हाणे चए थो स्टेज खे हेठि या मथे करण जे लाइ असां एडजस्टमेंट वारा नंढा या वॾा गोला इस्तेमालु कंदा आहियूं। या स्टेज हिकु जाइ ते हुजे, उनजे अंदरि जेको पर्दो आहे उहो रोशनी खे जेको कंट्रोल करे थो उहो हेठि अचे या मथे अचे, तंहिंजे लाइ बि छा इस्तेमालु कंदासीं, एडजस्टमेंट वारा नंढा गोला या वॾा गोला। प्यारा ॿारो एडजस्टमेंट वारा नंढा या वॾा गोला कहिड़ा आहिनि, असांखे चए थो एडजस्टमेंट वारो ही हिकिड़ो वॾो या नंढो गोलो आहे। हाणे ॾिसो स्लाइड खे ही हेठि करे थो या स्लाइड खे छा करे थो, मथे करे थो। जेकॾहिं ही एडजस्टमेंट वारो नंढो या वॾो गोलो आहे, इहो छा कंदो आहे, ऑब्जेक्टिव लेंस खे स्लाइड जे क़रीब फोकस करण लाइ छा करे थो, आणे थो। हाणे ही स्लाइड हेठि आहे, ही असां वटि स्टेज हेठि आहे, इनखे वधीक मथे करण जे लाइ यानी ऑब्जेक्टिव लेंस हिते स्लाइड आहे त स्लाइड खे ऑब्जेक्टिव लेंस जे क़रीब आणण जे लाइ असां कहिड़ो नाब इस्तेमालु कंदासीं, वॾो नाब। हाणे चए थो हिते हिकिड़ो नंढो नाब बि आहे, ही ॾिसो नंढो नाब। हिन नंढे नाब जो कमु छा आहे, चए थो हिन नाब जे उबतड़ ही कमु करे थो, हिन नाब जे उबतड़ कमु करे थो। यानी ही जेकॾहिं कमु करे थो त हिन नाब जे उबतड़ माना ही कमु करे थो, कहिड़ो वॾो गोलो या वॾो एडजस्टमेंट वारा गोला ही कमु करे थो, त इन नाब जे उबतड़ जेको कमु कंदो उहो कहिड़ो कंदो, नंढो गोलो कंदो। हाणे चए थो हिते ॾिसो ही पर्दो आहे जेको हिन निकिरंदड़ रोशनी खे, हिन मां निकिरंदड़ रोशनी खे छा करे थो, असांखे कंट्रोल करे थो। ही पर्दो, हिन पर्दे खे मथे या हेठि करण जे लाइ बि असां छा कंदा आहियूं, एडजस्टमेंट वारा नंढा गोला इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे पुटु। हाणे असां छा पढ़ी आयासीं त हिन खे छा चइबो, एडजस्टमेंट वारा वॾा गोला, एडजस्टमेंट वारा नंढा गोला। हाणे असांखे ऑब्जेक्टिव लेंस खे कंहिं स्लाइड जे मथां वधीक फोकस करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, ऑब्जेक्टिव लेंस हिन एडजस्टमेंट वारा गोला इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं स्टेज खे मथे आणिजे ऐं स्लाइड जेका आहे उहा छा थिए, जेका स्लाइड आहे हिते जेका रखियल स्लाइड आहे उहा ऑब्जेक्टिव लेंस सां बिल्कुलु टकराव में अचे ऐं असां उन शइ खे फोकस करे सघूं यानी ॾिसी सघूं। प्यारा ॿारो उनखां बाद में असां वटि ॿियो आहे रोशनी वारो ज़रियो। हाणे चए थो कंहिं बि
ऑब्जेक्टिव लेंस जे हेठां हिकु स्लाइड रखियल हूंदी आहे। इन स्लाइड खे रोशन करण जे लाइ असां वटि हिकिड़ो ज़रियो खपे। कंहिं बि खुर्दबीन जे अंदरि तमामु नंढी ताक़त वारा बल्ब इस्तेमालु थींदा आहिनि। LED बल्ब या ॿिया 12 या 24 वोल्ट जा बल्ब इस्तेमालु थींदा आहिनि जेके हिन खे रोशन कंदा आहिनि। इन खे पावर जेका आहे असां पोयां खां ॾींदा आहियूं। हिन जा बटण जेके हूंदा आहिनि उहे हिते मौजूदु हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं कंहिं बि स्लाइड जे अंदरि इहे जेके मौजूदु न हूंदा आहिनि। ठीकु आहे पुटु। हाणे हीअ कंपाउंड माइक्रोस्कोप आहे, इन में हूंदा। हाणे इन में छा आहे, हीअ लाइट जो सोर्स आहे। हीअ छा आहे, लाइट जो सोर्स आहे। इन मां असां छा करे सघूं था, हिन मां असां लाइट जे सोर्स मां हिते हिन जे अंदरि बल्ब मौजूदु आहे। हिन जे अंदरि बल्ब मौजूदु आहे। हीअ छा करे थो, हीअ जेको आहे इन शइ खे खणे थो लाइट खे, ऐं असांखे छा करे थो, हीअ लाइट जो सोर्स आहे। इन लाइट माना हीअ लाइट वेंदी हिते, हितां खां कंहिं बि शइ खे असां छा करे सघूं था, ॾिसी सघूं था। प्यारा ॿारो, उनखां बाद में पायो बेस आहे। हीअ खुर्दबीनी खे हिकु हंधि बीहारण जे कमु करे थो। हीअ जेको हिसो आहे हिन खे पायो या बेस चवंदा आहियूं। हीअ खुर्दबीनी खे कंहिं हिकु हंधि बीहारण जे कमु करे थो। उनखां बाद में पर्दो आहे। हीअ जिस्म खे ॾिसण वारे लेंस में दाख़िल थींदड़ रोशनी खे ज़ाब्तो रखे थो। हीअ हिकु क़िस्म जो छा आहे, पर्दो आहे। हीअ छा करे थो, रोशनी खे छा करे थो, ज़ाब्ते में रखे थो। रोशनी वधीक ॾियणी आहे, घटि ॾियणी आहे, इहो फ़ैसिलो केरु कंदो, हीअ कंदो। प्यारा ॿारो, अॼु असां खुर्दबीनी जे बारे में सॼो पढ़ी चुका आहियूं ऐं खुर्दबीनी बि तव्हांखे ॾेखारे चुका आहियूं। उनजा हिसा बि ॾेखारे चुका आहियूं। तव्हां किताब खणो, हीअ लेक्चर खणो, उन जूं तस्वीरूं खणो, उनखे चङी तरह यादि कयो। खुर्दबीनी जे बारे में असां सॼो पढ़ी चुका आहियूं। सुभाणे असां वधीक टॉपिक पढ़ंदासीं। तंहिं ताईं ख़ुदा हाफ़िज़।